जाकिर खान जो तव्हां छा सोचियो आहे? उनखे आज़ाद कंदो या अञा हू असांजी कैद में हूंदो? तुंहिंजी कैद ख़तम थी, हाणे हू मुंहिंजे कैद में हूंदो। उनखां पुछानो मां कंदुसि। हिते हू घणी इज़त हासिल करे चुको। हाणे उनखे अकबर खान जी कैद जे अज़ाब जो मज़ो चखणो पवंदो। आशिफ़ जी ॻाल्हि खे मज़ाक न सम्झो, मां बिल्कुलु सच थो चवां। जेकॾहिं राति ताईं तव्हां ही ॿई ॼणा मूंखे ॿधी न आणे ॾिना त पोइ यकीन ॼाणो त मां तव्हां ॿिन्ही खे ॿधी वञी अकबर खान जे हवाले कंदुसि ऐं पोइ मूं मदद जी का बि उमेद न रखिजो। मां हिते तो वटि आख़िरी चकर आई आहियां। हिन खां पोइ असां हिक ॿिए जे साम्हूं कॾहिं बि न अची सघंदासीं। कमल तोखे ॾिसण जी आदत थी चुकी आहे। हाणे जेकॾहिं तोखे न ॾिसंदुसि न, पंहिंजे दिलि खे सुकून कोन मिलंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।